हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, नालो अथसि मोहन मदनाणी, रहंदो आहे कटनीअ में। वीचारो विच में बेरोज़गार लॻो पियो, मूंखे फोन कई, चई भाऊ तव्हां मुंहिंजे लाइ पलउ पायो। छा जो पलउ? ॿेड़ी तरई। चई पलउ इहो पायो त मां कंहिं धंधे ते लॻां, मुंहिंजो लोन मां कोन ॾींदुसि, वध में वधि पलउ पाईंदुसि। चई हलंदो। अदा ॿेड़ी सुबुह सनानु पाणी कइजी अगरबत्ती कंदा आहियूं भॻवान जे अॻियां, हथ जोड़े चयमि मुझे साईं हिन जी ॿुधीसि, वीचारे राति 15 रुपया फोन ते पूरा कया। अदा कुदरत साईं जी 15-20 ॾींहं थिया, धड़े जो वापसि फोन आयो। चई भाऊ मूंखे तव्हांजो पलउ लॻो, ॿेड़ी तरह को लॉटरी खुली आहे। कीअं? चई बसि धंधो रोज़गार मिली वियो। मुंहिंजो कहिड़ो धंधो कयो अथई चालू? चई मूंखे मां LIC जो एजेंट थियो आहियां। मुंहिंजो वाह भई वाह। हाणे भाऊ दुआ कयो, छाजो हिन में त जेतिरी महिनत कबी, जेतिरा क्लाइंट मिलंदा, एतिरी मुंहिंजी कमीशन ठहंदी। हाणे दुआ कयो त इन में मां ऐं भाऊ मूं तव्हांजे लाइ सुखा कई हुई। मां जीअं रोज़गार ते लॻंदुसि, तव्हांखे हिकिड़ो वॻो ऐं सोनी मुंडी पाराईंदुसि। सो वॻो त हींअर ई कुरियर में रवानो थो कयां, मुंडीअ जेतिरा पैसा कमायां पोइ उहा पाराईंदुसि। मुंहिंजो ठीकु आहे। वरी चई भाऊ हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु आहे। कहिड़ो मोहन? चई साईं मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, मुंहिंजी हिकिड़ी हार्दिक दिली तमन्ना आहे त मां ॿुहणीअ में पहिरीं तव्हांजी ॿुहणी कयां। अरे मुंहिंजो ॿेड़ी तरई ॿुहणीअ में परवानंद खे मारींदे छा? चई न भाऊ हे त छा जो सभु कंहिंजा पंहिंजा ख़्याल। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं तव्हां जहिड़े सुहिणे कलाकार जी हथ सां मुंहिंजी ॿुहणी थींदी त मुंहिंजो धंधो हली पवंदो। मुंहिंजो पोइ हुन लाइ त हिते अचणो पवंदई, पर हूअं ई मूं वटि घणेई पॉलिसियूं आहिनि यार, मां डेट्स भुलिजी वेंदो आहियां चेक ॾियण जी। जी चिंता न कयो न, मुंहिंजो पोइ जॾहिं खपई अचिजां। घणी 3 ॾींहं शपाक अची मुंहिंजे घर किरियो, ॼण का हर किरी। अरे मुंहिंजो मोहन कॾहिं? चई बसि तव्हां जो फोन रखी ओॾी महिल ई गाॾी में चढ़े सॼी पहुची विया। छो पोइ सनानु पाणी कर, नाश्तो वास्तो कई। मुंहिंजो हाणे ॿुधाए मोहन कहिड़ी कहिड़ी पॉलिसी अथई? मूं वटि सभई आहिनि। चई तव्हां वटि सभई आहिनि? जीवन श्री जो नालो ॿुधो अथव? अरे मुंहिंजो उहा बि मुंहिंजी 5 लखे जी वरितल आहे। चई उनखे भुलिजी वञो। मुंहिंजो छो कंपनी ॿुधी वई छा? चई न, हाणे कंपनीअ जीवन श्री में जीवन साथी बि ॻंढियो आहे। मुंहिंजो छा मतिलब? चई मतिलब इहो तव्हांखां प्रीमियम त हिकिड़ो वरितो वेंदो, पर उन में रिस्क जया भाभीअ जी बि कवर थींदी। अरे मां तो ॿेड़ी तरई उहा त हूअं ई मुंहिंजे लाइ रिस्क आहे। तूने जिंदगी किथां किथां कवर कंदे। चई भाऊ उहा ॻाल्हि कोन्हे, प्लीज थोरो बी सीरियस। छा जो तव्हां ई ॿुधायो त अॻे साल 7 अगस्त ते जया भाभीअ खे अटैक आयो। मुंहिंजो हा आयो, पर तॾहिं बची वई। चई ॿिए में कोन बचंदी। मुंहिंजो सच ॿुधाए। चई उहो ज़मानो थोरी आहे, माण्हू घीअ जा लोटा भरे पीअंदा। अॻे खाधनि में दम हो, हींअर पहिरें में माण्हू पूरो, पर बची वियो त ॿिए में त पक पूरो। सुभाणे न करे नारायण भाभीअ खे कुझु थी पए, न भले मुंहिंजी उमिरि लॻेसि, पर न करे नारायण भाभीअ खे कुझु थी पए त पोइ तव्हांजो केरु? पोइ त भाभीअ जी पघार बि बंदि थी वेंदी। मुंहिंजो हा। चई पोइ उहे 5 लख भाऊ तव्हांखे भरिजी मिलंदा। ईअं चई त थोरो शांती थी। मुंहिंजो वाह भॻवान। मुंहिंजा ॾंद निकिता, पर जया जा ॾिसां माइट मरी वियसि। पासे में बीठी न चंदी। मोहन बि सम्झी वियो अॼु पॉलिसी न मिलंदी। वरी धणी पलटी खाधी। हाणे भला उहो बि नओं ढगो नार में, उनखे ख़बर ई कोन्हे ग्राहक खे कीअं पटाइबो आहे। वरी धणी पलटी खाधी। चई भाऊ ज़रूरी आहे भाभीअ खे थिए? अरे भाभीअ खे त मुंहिंजे जया जी बि उमिरि लॻे। ऐं हिननि अञा ॾिठो छा आहे? न को नुंहं जो सुख, न को तव्हांजो सुख। महीने में हूअं ई 25 ॾींहं तूं ॿाहिरि पियो आहीं। तुंहिंजो हिकिड़ो गाॾीअ में पेर, ॿियो बस में, टियों प्लेन में। तव्हां भाऊ को अमृत कोन्हे पीतल? मुंहिंजो न। चई थी सघे थो केॾी महिल गाॾियुनि जा एक्सीडेंट त लालूअ जे राज में घणा थी पिया आहिनि। हा, बसुनि जो ठिकाणो ई कोन्हे। सुभाणे जे तव्हांखे कुझु थी पए त हीअ भाभी त विधवा, पोइ हिन भाभीअ जो केरु? उहे 5 लख भाभीअ खे भरिजी मिलंदा। ईअं चई त भाॼाए छा ॾंद ॾिसां, 32 ॾंद ॾिसण में आया, पर मुंहिंजा माइट मरी विया। इहो सम्झियो ॻाल्हि खे। पॉलिसी जा पैसा त परमानंद खां वठंदा आहिनि। वरी धणी पलटी खाधी। चई भाऊ ज़रूरी आहे छा तव्हांखे कुझु थिए? ॾिसो
तव्हां चओ था न शादी के 26 साल थी विया हींअर मूं चयो हा चई तव्हां चयो भई 25 साल पूरा थींदा तंहिंखां पोइ जया भाभी ऐं तव्हां वर्ल्ड टूर ते निकिरंदा मूं चयो हा पर अञा ताईं निकितो कोन्हे छो जो टाइम ई कोन्हे वठी वेंदा हुअसि न मूं चयो हा चई पोइ पंधु वेंदा छा मूं चयो न प्लेन में चई प्लेन त पाण ई पिया क्रैश थीनि न अपहरण थियो वञनि भाऊ न करे नारायण जेको प्लेन क्रैश थियो हुन में तव्हां ॿई हुजो पोइ तव्हांजा ही मासूम बचड़ा हीअ न्याणी सोना हीअ तव्हांजो बचड़ो बिट्टू इन्हनि जो केरु 5-5 लख इन्हनि खे भरिजी मिलंदा अड़े मूं चयो ॿेड़ी तरई तूं मुंहिंजे खानदान जे पुठियां हथ धोई छो अची पियो आहे हे तूं त मूंखे अहिड़ी का पॉलिसी ॿुधाए जंहिंमें मुंहिंजो एजेंट मरे